सारा दोस्तों ख़ैर आहे, ख़ुशि आहियो। ही नंढी कोशिशि आहे जेके रेड़े वारा आहिनि या ठीए वारा आहिनि उन्हनि जी ही नंढड़ी हिकिड़ी गिफ्ट आहे। उन्हनि गिफ्ट ॾिनी आहे जेकी असां ग़रीबनि ताईं पहुचाईंदासीं। तक़रीबन 120 घरनि जी सब्ज़ी आहे हीअ, जंहिंमें मुख़्तलिफ़ सब्जियूं आहिनि, पटाटा बसर पंहिंजी जॻह ते, ऐं वाङण हेॾा, गोभी पई आहे, ऐं धाणा फूदनो वग़ैरह, सावा मिर्च वग़ैरह सभु जेको आहे तक़रीबन 120 घरनि जी सब्ज़ी आहे। असां हेॾा ही पैक बि कया आहिनि। हीअ जेके हेठां थैलियूं तव्हां ॾिसो था, इहे पैक लॻियूं पियूं आहिनि, पैक कया आहिनि। ऐं हीअं त ॿिया बि पटाटा जेको आहे बसर असां पैक कंदा था वञूं। मुंहिंजो भाउ चयो आहे की असां पैक कंदा था वञूं। हीअ घर में असां लाथी आहे सब्ज़ी, ॿाहिरि उस लॻी पई ऐं होॾे नंढासीं, हीअं घर में लाथी आहे। हींअर असां पैकिंग कंदा था वञूं। तक़रीबन शाम ताईं ही 120 घरनि ताईं इंशाल्लाह जेको आहे सब्ज़ी असां पुॼाईंदासीं। ऐं काफ़ी सारा दोस्त ॾियनि था, सब्ज़ी वग़ैरह बि ॾियनि था, को राशन वग़ैरह ॾियनि था, कंहिं ग़रीबनि खे पुॼायूं था। त हीअ असां नंढिड़ो क़दम आहे हिकिड़ो जेको सब्ज़ी वारनि जेको आहे रेड़े वारनि ऐं स्टॉल वारनि ऐं घी वारनि जेको आहे असांखे हीअ हिकिड़ो तोहफ़ो ॾिनो आहे। त हीअ असांजो तोहफ़ो जेको आहे सो असांजे भाइरनि वटि पुॼायो, जेके मतिलबु मुस्तहक़ आहिनि हिन शइ जा। छो जो राशन त आहे हुन में, उहा बि आहे, पर हुन में दाल केतिरी खाईंदा, त ग़रीब माण्हू दाल केतिरी खाईंदा, हुन में थोरी सब्ज़ी बि हुजे त पोइ मुंहिंजे